औज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। अदा हिकिड़ो बादशाह त पाण लाइ पर कूड़ी दुनिया जो बादशाह हो। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु बादशाही में हिकु अहिड़ो बादशाही कंदो हो। बादशाह त पाण लाइ पर कूड़ी दुनिया जो बादशाह हूंदो हो। बादशाह पंहिंजे अकुल ऐं दाना इंसाफ़ लाइ मशहूरु हो। बादशाह जो हिकु वज़ीर हो जेको वॾो अकुलमंद हूंदो हो। वज़ीर बादशाह सां वॾो वफ़ादार हूंदो हो ऐं मुश्किल हालात में बादशाह जा फ़ैसिला करण लाइ सुञातो वेंदो हो। बादशाह ऐं वज़ीर जे विच में ईमानदारी जो रिश्तो एतिरो मज़बूत हूंदो हो। बादशाह पाण अक्सर आम मामलनि में वज़ीर सां सलाह मशवरो कंदो हो ऐं वज़ीर खां सलाह वठंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे दरबार में वेठल हो। बादशाह पंहिंजे नौकरनि वज़ीरनि सां ॻाल्हाईंदे ओचितो बादशाह सोचींदे हिकु ऐलान कयो। बादशाह चयो त अॼु मां पंहिंजे वज़ीर खे अधु सल्तनत यानी अधु बादशाही ॾियण जो फ़ैसिलो कयां थो। दरबार में वेठल सभिनि जा चहिरा हैरानी सां तब्दील थी विया। बादशाह पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। बादशाह चयो पर हिकु शर्त आहे। वज़ीर खे मुंहिंजे 3 सवालनि जा सही जवाब ॾियणा पवंदा। जेकॾहिं वज़ीर हिन इम्तिहान में पास थियो त अधु सल्तनत यानी अधु बादशाही जो मालिक बणिजी वेंदो ऐं मुंहिंजे ख़ानदान जो हिसो बणिजी वेंदो। अॻे ज़माने जा बादशाह अक्सर अहिड़ा सादड़ा हूंदा हुआ। वेठे वेठे अहिड़ा फ़ैसिला कंदा हुआ। बादशाह जी ॻाल्हि ॿुधी वज़ीर जो चहिरो हैरानी में तब्दील थी वियो। अधु बादशाही बादशाह जी धीउ सां शादी जो ख़्वाबु हर को ॾिसंदो हो, पर वज़ीर खे पक हो त बादशाह जा सवाल सवला न हूंदा। बादशाह जूं नज़रूं वज़ीर ते ॼमियल हुयूं। बादशाह चयो त ॿुध वज़ीर, मुंहिंजा 3 सवाल ही आहिनि। बादशाह चयो वज़ीर, मुंहिंजो पहिरियों सवाल ही आहे त दुनिया जी सभ खां वॾी सचाई छा आहे? ॿियो सवाल ही अथई, दुनिया जो सभ खां वॾो धोखो छा आहे? बादशाह चयो टियों ऐं आख़िरी सवाल ही अथई, दुनिया जी सभ खां मिठी शइ छा आहे? बादशाह जा सवाल ॿुधंदे अचानक दरबार में ख़ामोशी छंजी हुई। बादशाह जा 3 सवाल ॾिसण में सवला लॻा, पर सवालनि जे अंदरि लिकल राज़ खे सम्झण लाइ वज़ीर लाइ हिकु वॾो इम्तिहान हो। वज़ीर आजिज़ी सां चयो बादशाह सलामत, मूंखे 3 ॾींहंनि जो वक़्तु ॾियो त जीअं मां उन सवालनि जा जवाब सोचे सघां। बादशाह चयो वज़ीर वञ, तोखे 3 ॾींहंनि जी मोहलत आहे। 3 ॾींहंनि बाद तोखे पंहिंजे जवाबनि सां मुंहिंजे अॻियां हाज़िर थियणो आहे। वज़ीर बादशाह खां मोकिलाए घर ॾांहुं रवानो थियो। वज़ीर खे उन सवालनि जो जवाब सोचण लाइ ऐं राति उहा सुम्ही बि न सघियो। वज़ीर खे ॻणती अची वरायो त जेकॾहिं मां नाकाम थियुसि त रुॻो सल्तनत खां महरूम थी वेंदुसि, पर बादशाह जो एतमाद बि विञाए छॾींदुसि, छो त बादशाह हमेशह वज़ीर खे अकुलमंद सम्झंदो हो। सुबुह थियण सां ई वज़ीर सवालनि जा जवाब ॼाणण लाइ पंहिंजे सफ़र जी शुरूआति कई, जीअं बादशाह जे मुश्किल सवालनि जा जवाब ॻोल्हे सघां। वज़ीर सोचंदे सोचंदे पहिरियों सवाल पाण खे पुछियो त दुनिया जी सभ खां वॾी सचाई छा आहे? वज़ीर सोचण लॻो त दुनिया में अहिड़ी कहिड़ी हक़ीक़त आहे जेका कोई बि टोड़े नथो सघे। वज़ीर सॼो ॾींहुं वॾनि आलिमनि दानिश्वरनि सां मिलियो, पर कंहिं बि खेसि मुतमिन न करे सघियो। वज़ीर किताबूं पढ़ियूं, तारीख़ी वाक़ियात ॾिठा, पर हिन जवाब खेसि अधूरो लॻंदो हो। सॼो ॾींहुं सफ़र करे शाम जो थकल हारो हू शहर जे कुंड में वेही रहियो, जिते हिकु दरवेश अची वेठो। दरवेश वज़ीर खे ॾिसी पुछियो, पुट छो परेशान आहीं? वज़ीर दरवेश खे बादशाह जे सवालनि बाबति ॿुधायो। दरवेश खिलंदे चयो, पुट दुनिया जी सभ खां वॾी सचाई मौत आहे। मौत अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखां कोई बची नथो सघे। अमीर हुजे तोड़ी बादशाह हुजे या फ़क़ीर, हर को हुन सां मुंहुं हिकु ॾींहुं ज़रूरु ॾींदो। दरवेश जो जवाब ॿुधी वज़ीर जे सॼे ॾींहं जा थक लही पिया। वज़ीर खे बादशाह जो पहिरियों सवाल जो जवाब मिली वियो, जेको बादशाह खे घुरिजे हा। वज़ीर दरवेश खां मोकिलाए घर ॾांहुं रवानो थियो। ॿिए ॾींहुं वज़ीर खे बादशाह जो ॿियो सवाल सोचणु शुरू कयो, दुनिया जो सभ खां वॾो धोखो छा आहे? ॿियो सवाल ॾाढो ॾुखियो हो, छो त दुनिया में केतिरा ई धोखा मौजूदु आहिनि। वज़ीर मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि वियो, हकीमनि ऐं मौलवियुनि खां सलाह वरितई, पर खेसि कोई बि तसली बख़्श जवाब न मिलियो। वज़ीर पंधु कंदे कंदे हिकु ॿेले में वञी पहुतो। उते रस्ते में हिकु पोड़ो माण्हू मिलियो, जेको ख़ामोशी सां वेही ज़मीन ॾांहुं ॾिसी रहियो हो। वज़ीर पोड़े जे भर में वेही पुछियो, छा तव्हां ॼाणो था दुनिया जो सभ खां वॾो धोखो छा आहे? पोड़े अचानक ॻाल्हि ॿुधंदे आस्ते कंधु मथे खयों, चयो पुट दुनिया जो सभ खां वॾो धोखो ज़िंदगी जो भरवसो आहे। इंसान हमेशह सम्झंदो आहे तूं घणे वक़्त ताईं ज़िंदा रहंदो, पर हक़ीक़त में कोई नथो ॼाणे त सुभाणे छा थींदो। हर वक़्तु बेयक़ीनी में गुज़रंदो आहे। पोड़े जो जवाब ॿुधी वज़ीर जे दिलि में ख़ुशी छांइजी वियो। वज़ीर दिलि में चयो पोड़ी जो जवाब बिल्कुलु सही आहे त ज़िंदगी जो धोखो हर इंसान पंहिंजे जार में फसाए छॾींदो आहे।
आख़िरी ॾींहुं वज़ीर खे टियों सुवालु हल करणो हो। दुनिया में सभ खां मिठी शइ छा आहे? वज़ीर सोचियो त शायदि माखी या कोई मेवो हूंदो, पर खेसि यकीन हो त वज़ीर वॾनि वॾनि ॿोरचियुनि खाधो ठाहींदड़ वॾनि माहिरनि खां पुछियो, पर कोई बि जवाबु वज़ीर जे दिलि खे मुतमिन न करे सघियो। आख़िर में वज़ीर पंहिंजे माणे वटि वियो। माउ खिलंदे चयो, पुटु, दुनिया जी सभ खां मिठी शइ निंड आहे। जॾहिं इंसानु सकून सां सुम्हंदो आहे त हू हर ॾुख ऐं परेशानी विसारे छॾींदो आहे। निंड ई अहिड़ी मिठी शइ आहे जंहिं खां कोई इनकार नथो करे सघे। माउ जो जवाबु ॿुधी वज़ीर जे चेहरे ते मुर्क अची वई। वज़ीर खे पक थी वियो त माउ जी जवाबु बिल्कुलु दुरुस्त आहे। वज़ीर 3 ॾींहं बाद बादशाह जे दरबार में हाज़िर थी चयो, बादशाह सलामत, मां तव्हांजे 3 सवालनि जा जवाब ॻोल्हे वरिता आहिनि। बादशाह वज़ीर खे चयो त ॿुधा वज़ीर, तुंहिंजा जवाब कहिड़ा आहिनि? वज़ीर पहिरियों सवाल वरजायो, दुनिया जी सभ खां वॾी सचाई छा आहे? वज़ीर चयो, बादशाह सलामत, दुनिया जी सभ खां वॾी सचाई मौत आहे। मौत अहिड़ी हक़ीक़त आहे, मौत खां कोई इंसान इनकार नथो करे सघे। बादशाह खिलंदे चयो, वाह वज़ीर, तुंहिंजो जवाबु बिल्कुलु दुरुस्त आहे। बादशाह चयो त ॿियो जवाबु? वज़ीर चयो, दुनिया जी सभ खां वॾो धोखो ज़िंदगी जो भरोसो आहे। असां हमेशह इहो सोचे वेहंदा आहियूं त असां घणे वक़्त ताईं रिंदा रहंदासीं, पर इहो सिर्फ़ु हिकु धोखो आहे। बादशाह ख़ुशि थी चयो, बिल्कुलु दुरुस्त। ऐं आख़िरी सवाल जो जवाबु? वज़ीर चयो, दुनिया जी सभ खां मिठी शइ निंड आहे। जॾहिं इंसानु निंड जे सुकून में वञे थो त हू सभु कुझु विसारे छॾींदो आहे। निंड ई दुनिया जी मिठी शइ आहे जेको हर ॾुख विसारे छॾींदो आहे। बादशाह टहिक ॾेई चयो, वज़ीर, तूं मुंहिंजे 3 सवालनि जा सही जवाब ॾिना आहिनि। मां तोखे पंहिंजे अधु बादशाही ऐं पंहिंजे धीउ जो हथु ॾियण जो वाइदो कयां थो। नेठि बादशाह पंहिंजे वज़ीर सां पंहिंजे धीउ जी शादी वॾे धूमधाम सां कई ऐं वज़ीर ऐं बादशाह जी धीउ ॿई ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ारण लॻा। वज़ीर न रुॻो बादशाह जो इम्तिहान कामयाबी सां पास कयो, पर अधु बादशाही ऐं शहज़ादी जो हथु बि माणे वरितो। उन बाद वज़ीर हिकु अकुलमंद बादशाह बणिजी वियो। पंहिंजे सल्तनत पंहिंजे बादशाही में इंसाफ़ ऐं अदल सां कमु करणु लॻो ऐं हमेशह माण्हुनि जे भलाई लाइ कमु कंदो रहियो। वज़ीर खे पंहिंजी कामयाबी जो राज़ मालूम हो। अकुल ऐं इंसान जी सम्झ वॾी कामयाबी आहे। हीअ कहाणी असांखे सेखारे थी त इल्मु ऐं अकुल हमेशह कामयाबी जी कुंजी आहे। दुनिया में सभ खां वॾी सचाई मौत आहे। सभ खां वॾो धोखो ज़िंदगी जो भरोसो आहे ऐं सभ खां मिठी शइ निंड आहे। अकुलमंद शख़्स उहो आहे जेको उन हक़ीक़तनि खे सम्झे ऐं पंहिंजी ज़िंदगी में उन जो क़दुरु करे। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कयो ऐं जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटे जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो, जीअं तव्हांखे नवनि कहाणियुनि जी अपडेट मिलंदो हुजे। ऐं दोस्तों, मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।